साईं छा मसलो थियो आहे? मसलो थियो आहे असांजी ज़ाती ज़मीन उन में थ्रेशर लॻायोसीं। थ्रेशर ते असांखे वॾेरे इमदाद पंहिंजे ॿियनि असांजे माइटनि सां ज़मीन ते झेड़ो हुयो। असांजी ज़ाती ज़मीन जेकी उन ज़ाती ज़मीन ते हुन झेड़ो करायो आहे, उन में लठियूं लॻियूं, धक लॻा आहिनि। असांजी एफआर न वरिती। सूबेदार साहिबु अकबर आलमाणी साहिबु हुननि जी एफआर करे असांजा मुड़ुस ॿधी वियो ऐं माल बि मारे वियो। उन में 3 मींहूं बि मरण वारियूं पियूं, छॾे न पियो ऐं असां सां वॾो हुन ज़ुल्म कयो आहे। असांजो मुड़ुसु मारे छॾियईं। वञूं पिया सूबेदार चए पियो गंबट वियो आहे, गंबट पिया वञूं, चए पियो ख़ैरपुर मोकिलियो अथमि। असांखे मुलाक़ात करण बि न ॾिनी एसएचओ साहिबु। कंहिं काॾे पियो खणी वञे, कंहिं काॾे पियो। उहे धक हुया छोकिरे खे, असांजे अमरा खे। उन धकनि में असांजो गुज़ारे वियो आहे। मारियो एसएचओ आलमाणी साहिबु ऐं इमदाद वॾेरे जे मदद सां। हाणे तव्हां एसएसपी खां छा मुतालबो कंदव? असां मुतालबो कंदासीं असांजी अदालत थिए। असांजो मुड़ुसु कीअं मरियो, मारे छो मारे छॾियनि, बिल्कुलु सिहतमंद फोत जेको फोत थी आहे असांजा हुनजो नालो लाल बख्श आहे। नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि, हुनजा 2 पुट आहिनि, 5 न्याणियूं आहिनि, जवान न्याणियूं आहिनि। हाणे इन्हनि खे केरु पाले? असांजो इंसाफ़ थिए।